अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। जी हाँ दोस्तों, अॼु ही नंढड़ी वीडियो आहे, तमामु शॉर्ट वीडियो आहे, शॉर्ट वीडियो आहे ऐं तव्हांखे हिकिड़ी बहितरीनु ख़बर ॾियण वारो आहियां। हिन वीडियो में थी सघे थो 2-3 ॾींहं नेटवर्क बंदि हुजे, तव्हांखे अपडेट न मिली सघे ऐं तव्हांजा मोबाइल ई कमु न कंदा, जॾहिं सिम बंदि थी वेंदी, नेटवर्क बंदि थी वेंदो। दोस्तों आऊं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 7, 8, 9, 10 ऐं 2-3 ॾियारनि जे विच में नेटवर्क पाकिस्तान में बंदि कयो वेंदो आहे। नेट वग़ैरह कुझु बि न हलंदो ऐं इहो हक़ीक़त बि आहे। किथे किथे नेटवर्क हलंदो आहे, ॿराड़ी जे इलाइक़नि में, न त शहर जे जेका वेझो इलाइक़ा आहिनि, शहर आहे, उते नेटवर्क बिल्कुलु बंदि थी वेंदो आहे। छाजे करे मुहर्रम अल हराम जो हे मेन ॾियारा हूंदा आहिनि, मथां को मसइलो मसाइल, तंहिं लाइ नेटवर्क बंदि कयो वेंदो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त काफ़ी असां हिकिड़ो अहिड़े अदाकार सां राब्तो थियो आहे। हुनजो चवण जो मक़सदु इहो हुयो त हाणे जीअं मुहर्रम ख़तमु थींदो, पोइ 15 ॾींहं 20 ॾींहं जे अंदरि अंदरि, मुहर्रम खां पोइ 15-20 ॾींहंनि जे अंदरि अंदरि तमामु जल्द जेको आहे हिकु न को नओं ड्रामो, नओं मतिलबु इन्हनि मां को न को इन्हनि जो प्रोमो रिलीज़ थींदो ऐं कंहिं न कंहिं नए ड्रामे जो टीज़र साम्हूं ईंदो ऐं एपिसोड कंहिं न कंहिं ड्रामे जो स्टार्ट कयो वेंदो। इहा हिकु बहितरीनु ख़बर हुई जेका तव्हां ताईं असां पुॼाइण आया हुआसीं। मूं सोचियो अॼु तव्हांखे इहा न्यूज़ ॾेई छॾियां। थी सघे थो सुबुह मुहर्रम 8, 9, 10 ते बंदि थी वञे। अॼु 7 ॾियारी मुहर्रम जो 7 तारीख़ आहे। 8, 9, 10 इहे 3 ॾियारा बंदि हूंदो नेटवर्क घणो कर। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।